खानपुर मार लग तेरानी अग मुबैना तो रगवा थी वेल नौजवान जी बाजियाबी लाए वारसन जो घोटकी खानपुर मार रोड ते धरणो आदलपुर थाने जी हद गोट मिटड़ी वासी नौजवान रियाज सियाल तेरानी अग काजीवा का आदलपुर वेंदे रस्ते मां मुबैना तो रगवा थी वियो। नौजवान जे वारसन मोहब्बत सियाल मुख्तियार सियाल कुर्बान सियाल ऐं ॿियनि जी अगवाणी में नौजवान जी बाजियाबी लाए घोटकी खानपुर मार रोड ते मिटड़ी बस स्टॉप वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बायूं ॾेई धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन मीडिया के बुधायो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी ना है। 13 ॾींहंनि खां असांजो नौजवान गुम आहे, पुलिस का भी मदद न कई। मुज़ाहिरीन जी धरणे सबब घोटकी खानपुर मार रोड ब्लॉक थी वियो, ट्रैफिक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन चयो त असांजो नौजवान जेतिरे ताईं बाज़ियाब न थींदो ओतिरे ताईं एहतजाज जारी रहंदो। सूबेदार भी चओ बंदी जे लाइ मारो ॾियां असां का शइ बि का शइ न थी आहे त कोई ॾस पतो थियो आहे का शइ थी आहे।